साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त पाण अला वाकई ज़माने टुकरी जो बादशाह हुजे। बादशाह ऐं वज़ीर पाण में कचहरी करे रहिया हुया त बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर अचई थी बुझारत। वज़ीर चयो बादशाह सलामत बुझारत ॾे। बादशाह सलामत चयो वज़ीर जोत छाजी भली सोत छाजी भली जल छाजो भलो। चई बादशाह सलामत जोत औरत जी भली ऐं सोत ॾीए जी भली ऐं जल बाहि जो भलो। ये हिन नारा गुप्ता भर में बकरार बकरियूं बेचारियूं उहे ॿुधी वतई। चई त हंज भणा बादशाह जी बुझारत पूरो लख रुपए लहे पर वज़ीर त टको बि न कयुसि। हिते हिकु नौकर बीठो हो बादशाह खे डुकी ॻाल्हि कई त बकरार चवे थो त बादशाह जी बुझारत लख रुपए लहे पर वज़ीर टको बि न कयुसि। देरी न कयो नौकर खे चई तिने बकरार खे वठी आ। साईं तकिड़ो तकिड़ो वञी बकरार खे वठी आया त बादशाह सलामत तोखे घुरायो आहे। वञी बकरार हुन बादशाह जे दरबार में हाज़िर थियो त बादशाह पुछा कि तूं ॾे हाल हाल तूं असांजी बुझारत ॿुधी पर मुंहिंजे वज़ीर में चुक तूं कहिड़ी कढी। चई हा बादशाह सलामत तव्हां बुझारत तव्हांजो लख रुपए लहे पर वज़ीर तव्हांजी बुझारत जो तगारती हले छा चवंदा आहिनि उहो कोन कई। हिन चयो त सही आहे। चई बादशाह सलामत तव्हां मूंखे हिन चुक कढी ॿुधायो। चई बादशाह सलामत तव्हां बुझारत कीअं ॾिनी। चई मां बुझारत वज़ीर खे ॾिनी त जोत छाजी भली सोत छाजी भली ऐं जल छाजो भलो। त वज़ीर तव्हांजी चई कीअं भॻी। चई त जोत औरत जी भली ऐं सोत ॾीए जो भलो ऐं जल बाहि जो भलो। बादशाह सलामत जोत औरत खे हूंदी त औरत कहिड़ी पहलवानी कंदी, कुश्ती लड़ंदी, मल विढ़ंदी, वज़न खणंदी। कहिड़ो कमु औरत कंदी जंहिंखे जोत हूंदी ताक़त हूंदी त कहिड़े कम जी थी। इन करे जोत मर्द जी भली, मर्द पहलवानी करे, कुश्ती खेॾे, मल विड़े, मलाखड़ो करे, जेके कुझु बि मर्द करे सघे थो उनखे ताक़त हूंदी त हू उनजे कम जी आहे। औरत जे कहिड़े कम जी थी। बादशाह वज़ीर बादशाह जो सही आहे। चई त जल छाकाणि जोत औरत जी न आहे कम जी मर्द जी हुजे ऐं जेको सोत जेकी आहे सो ॾीए जी भली आहे। बादशाह सलामत जे मां तुंहिंजूं अखियूं कढां 7-10 ॾीआ ॿार तुंहिंजे अॻियो फिरी थो कयां तूं ॾिस भला ॾीओ। इन करे सोत अखियुनि जी भली छो त अखियूं आहिनि त सभु शइ तूं ॾिसंदे दिया बि ॾिसंदे ॿियो वज़ीर बि ॾिसे थो सभु शइ ॾिसे थो तुंहिंजी अखियुनि जी जोत सोत भली। चई वाक़ई इहा ॻाल्हि बि सही आहे। ऐं जल बाहि जो भलो। बादशाह सलामत बाहि जिथों बि वेंदी कख पन साओ सलो जेको बि हूंदो साड़ियूं ईंदी। इन करे जल बाहि जो न भलो जल पाणी जो भलो जाथों वेंदो उतो सावक ई सावक हूंदी। बादशाह सलाम जो सही। वज़ीर खे चई त वज़ीर तूं मुंहिंजे कम जो न आहे सो तूं कहिड़े बि कम जो न आहे तूं बुझारत सही भॻी न आहे मुंहिंजी सो मां तोखे कढां थो। वज़ीर हिनखे बकरार खे बीहारियां थो। सही हू अॻिलियो वज़ीर निकिरी वियो। हाणे बकरार वज़ीर बादशाह सां हुजे सो हाणे हुन वज़ीर खे त कावड़ हुई बादशाह मां खाए पियो। चईंदा हाणे कहिड़े हिसाब सां बि मां पंहिंजी जॻह कीअं हासिलु कयां हुनखे कीअं कढां। हलंदे हलंदे वञी कंहिं धोतीअ सां मिलियो। धोतीअ सां सॼी हवा लॻी वेंदी हीउ मसइलो आहे। धोतीअ चयो तूं मूंखे हेतिरा पैसा ॾे इहो कमु मां करे थी ॾियां तोखे। हुन वटि पैसो हाणे वज़ीर जेको बादशाह जो थी रहियो त हुन वटि पैसो हुयो। हुन कुझु पैसा हुन कुराड़ीअ खे ॾिना धोतीअ खे इन कम सां लॻाए छॾियईं। हिकु ॼाणे बादशाह ऐं बकरार वज़ीर ॿई वञी रहिया हुआ त हिकु रस्ते सां वञी उहा साॻी कुराड़ी बीह रही। परे खां वज़ीर खे सॾु कयईं त वज़ीर हेॾे आहे मुंहिंजो कमु आहे तो में। बादशाह सलाम चयो वञी कुराड़ी तोखे सॾी दिले कहिड़ो कमु अथसि वञेसि वज़ीर। हीअ घोड़ो अॻिते करे वज़ीर बादशाह हलंदो वियो ऐं हीअ पोइ हिते घोड़ो मोटाए कुराड़ी वेझो आयो। कुराड़ी को चई मां ॾे हाल। चई अड़े अबा मां त कुराड़ी ज़ाइफ़ा मले छा हुयो ज़हन ते हाणे विसरी वियो अलाए कहिड़ो कमु हो तोखे चवां पई पर हल सही आहे तूं वञ भला मां सुभाणे यादि करे वरी तोखे मां ॿुधाईंदुमि। हिन चयो सही आहे। वरी पोइ हिते घोड़ो टुकाए वञी बादशाह खे पुॻो। बादशाह पुछा कयो ॾे वारो कुराड़ी छा चयो। चई बसि कुझु ई कोन ॿुधाईं। चई अॼु विसरी वियो सुभाणे ॿुधाईंदीमांइ। सही आहे बादशाह चयो सही आहे। हिते शौक़ु शिकार करे मोटी आया। वरी थी ख़ैर सां सुबुह वरी साॻे हंधि कुराड़ी साॻे रस्ते सां बीठी आहे। वरी साॻे रस्ते सां बादशाह ऐं बकरार वज़ीर वञी रहिया हुया। वरी कुराड़ी साॻियो ई कमु कयो। बादशाह जे वज़ीर खे चयईं त इहो बकरार खे त हेॾे अचे थो मुंहिंजो कमु आहे तो में। हीअ जो वरी वियो त वरी कुराड़ी साॻियो ई कमु कयोसि त अबा हाणे ॻाल्हि हिनमहिल यादि हुई पर विसरी वई हले छा चवणो का दां ॾियणी तोखे पर हाणे छा कयां।
हल सुभाणे वरी ॿुधाईंदीमांइ। वरी ही ॿुधो पुॻो वञी बादशाह खे, बादशाह पुछा कयो ॾे वारे कुराड़े छा चयो? चए कुराड़े कुझु ई कोन चयो, साॻी ॻाल्हि कीअं त बसि अॼु विसरी विया, वरी सुभाणे ॿुधाईंदीमांइ। हिन चयो चलो सही आहे। सही हलंदा हलंदा विया, शौक़ु शिकार करे मोटी वरी आया त वरी थियो टियों ॾींहुं। टे ॾींहं ते बि साॻी हंधि कुराड़ी बीठी आई, साॻो वज़ीर ऐं बादशाह वञी रहिया हुया बकरार। सो वरी सॾु कयो हिन कुराड़ीअ बादशाह खे। बादशाह सलामत वियो, कुराड़ी को पुछा के ॾे वार कुराड़ी। कुराड़ी चयो त वाह हाणे मां हिते ॾाई पनी आहियां, तुंहिंजे पीउ जी, तुंहिंजे नाने ॾाॾनि जी मां ख़िदमत कई आहे, तव्हांजो नमक खाधो आहे। इहो जेको तुंहिंजो वज़ीर आहे सो तुंहिंजी धीउ ते थियो आहे आशिक़। इहो तारीख़ मूंखे तंग करे ॾिनो अथई त तुम्हारे धीउ मूंखे ठाहे ॾे, मूंखे ठाहे ॾे, मां हाणे परेशान थी पिया, मां तव्हांजो नमक खाधो आहे। बादशाह सलामत तव्हां सां मां गद्दारी नथी कयां। मां चयो भला बादशाह खे इहा ॻाल्हि कनि आणे छॾिया, पोइ बादशाह ॼाणे बादशाह जो कमु, भला हाणे मां नमक हरामी न कई तव्हां सां, सो इहो मूं ग़रीब जी पारत हुजेव। हिन बादशाह खे पपला वपला हाणे ॾाढो पुर करे छॾियो। उते ई अॻिते विखूं वधी वज़ीर खे चयईं त वज़ीर घोड़ो मोटाया, बसि अॼु शौक़ु शिकार ते कोन त हलो वापसि हलंदासीं, बसि अॼु मूंड न आहे। हिन चयो सही आहे। साईं वज़ीर बकरार ऐं बादशाह सलामत मोटी जॾहिं दरबार में पुॻो, देरी न कीअं का रंग ज़ुल्म आर्डर ॾिनई त हिन खे खंभो खणो, वञी हिन खे मारे, हिन जूं अखियूं कढी खणी अचो। घणा ही अहिड़ो कारी अहिड़ो वज़ीर मुंहिंजे ॼाणनि में घर में अखियूं। देरी न कई कारनि खणी हिन खे रवानो कयो। हे त खयूं जंहिं महिल हे त अॻे टलियो त भणा इहो सॼो कमु हिन धूतीअ जो आहे। हाणे कीअं थिए, हिन खे जंहिं पासे ॾे खयूं पिया वञनि, हलंदा हलंदा वॾो टेम कुझु मंज़िल करे विया, उन बकरार जो घर बि उन साइड ॾे हुजे। ईअं हिननि खे सिज बि लही हुजे। कारनि खे चई हाणे मूंखे तव्हां मारींदव, कुझु बि कंदव, कीअं बि आहे भला, हाणे तव्हां उहो त बादशाह जो ऑर्डर, तव्हां भली मारियो, पर हीअ मुंहिंजो घरु आहे, तव्हां हलो। हिनमहिल बुख बि लॻी तव्हांखे हूंदी, सभिनि खे मानी सानी खाऊं पीऊं था, पोइ मूंखे तव्हां मारियो, तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी हे घर मुंहिंजो आहे। ॾिठुनि मंज़िल बि खोड़ करे आया आहियूं, बुख बि लॻी आहे, शाम बि थियण वारी आहे। सही न देरी न कई, जीअं हिनखे चयुनि त भला सही आहे तूं भॼंदी, हिन जी न भॼंदुमि। हथा कढनि हुन देरी न कई, ॿ बकरियूं हुन कोई ॾाढो राति हिकिड़ो टांडंदे पचई, हिकिड़ी हिननि खे हुन घुरंदे खारायईं, ॾाढा ढोअ ॿोअ करायईं, हेॾो होॾो हिननि जो राति थी विया, हाणे वापसि काॾे वञो। वरी खेर सां थी सुबुह देरी न कई, उन महिल ई वरी ॿ बकरियूं लेटाई, वरी हिननि खे खाराए पीआरे। हाणे हिननि खे सोची हाणे चई त भाउ हाणे जाॾे वणे में ताॾे हलो, किथे बि मूंखे मारियो, मां तव्हां हाज़िरा जे छॾियो, तव्हांजी महिरबानी। हिननि चयो भणा हेॾो तुंहिंजो नमक खाराए थी, बकरियूं कोठे हेॾी तकलीफ़ कई असांजे करे, बादशाह जा असां नौकर, असांखे कॾहिं एतिरो खाधो ई कीअं कोन खारायो आहे, सो हाणे तुंहिंजो नमक खाधो आहे, तोखे मारियूं कोन था, हाणे बकरियूं जूं अखियूं कढियूं खयूं था वञो, बाक़ी असां त हिकु महिरबानी कजांइ, वरी इन बादशाह जी तरफ़ तो ॾिसजांइ बि न। हिन चयो इहो वाइदो आहे, मां ॾिसंदुमि छा, पर बकरियूं घरों ई कोन निकिरंदुमि बसि। हिननि सां हिन खे छॾियूं बकरार वज़ीर खे, ऐं पाण वापसि पोइ हिते रवाना थिया। हू वज़ीर साॻो वरी बादशाह सां गॾिजी वठी घुमंदो फिरंदो हुते। साईं ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि, ऐं ॻाल्हि गुज़रंदे देरि न आहे। सो हिकु ॾींहुं हाणे बादशाह सुतो पियो त हुन ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु ॾिठो त बादशाह ऐं वज़ीर ॿई असां वञी रहिया आहियूं दरिया जे कंधे सां, उन दरिया जे कंधे सां ॿेड़ा बि वञी रहिया आहिनि। उन में हिकु ख़ूबसूरत औरत वेठी आहे, जेकी बादशाह ऐं हुन ॾिठो आहे हिक ॿिए सां मोहबत थी वई अथनि, ऐं हू बि सफ़र कंदा था हलनि ॿेड़नि ते, असां बि दरिया जी वटि सां सफ़र कंदा हलूं था। हिते हिकिड़ी राति हू रहिया आहिनि जिथे असां बि उते रहिया आहियूं, वरी हू रहिया आहिनि जिथे असां बि उते रहिया आहियूं। आख़िर टीं राति जॾहिं असांखे थी आहे हुन सां गॾु रहण जी, त सुबुह असां खेर सां थी त असां जंहिं महिल उथियासीं त हुन मूंखे औरत ॾिठो त भणा हीअ आशिक़ शैतान, हीअ मुंहिंजी जान कोन छॾींदा, इन करे जे हूंदा सियाणा त मामा ॾेई हूंदी वञनि, पोइ मूंखे ॻोल्हे लहंदा, जेकॾहिं हूंदा चरिया त भला जान त छुटी वेंदी न। हिन जो देरी न कई औरत हिननि खे मामा ॾिनी, गीसे मां कढी ऐं चपनि ते रखी, चपनि तो करे परे करे अखियुनि ते रखी, अखियुनि तो रखी मथे तो रखी, पेट तो रखी, दरिया में मुछली। इहा हिननि खे मामा ॾेयूं हली वई। बादशाह इहो ख़्वाबु बि ॾिठो, हीअ हली वई। हिन बादशाह खे जाग थी वई, अधु राति अञा पई हुई, पर बादशाह जो सुकून फिटी वियो, रन सां मोहबत सची थी वियसि। चई हाणे खेर सुबुह थिए त मां हिन ख़्वाब जो ताबीर कढायां त छा मसइलो आहे। खेर सां थी सुबुह देरी न की वज़ीर खे घुराई, वज़ीर खे ॿुधाईं ख़्वाब त मुंहिंजो ख़्वाब जो ताबीर कढी ॿुधाए त हीअ मसइलो हीअं थियो आहे मूंसां राति, हीअं औरत ॾिठमि। वज़ीर चयोसि इहो बादशाह सलामत, हूअ त चवे त
उन गीसे मां कप कढी ऐं ज़बान कटे अखियूं कढी मगज़ फाड़े पेट चीरे ऐं दरिया मुछले छॾियो। इन इहो आहे, न त मुंहिंजे कढाईंदो त मां तव्हांखे माराए छॾींदुमि, न त मुखिजी जान छॾियो। हाणे हिन भई छावड़ा वज़ीर ताबीर इहो कढियो ऊंधे मुल्क जो, पर बादशाह जी दिलि लॻल आई, बादशाह जो चैन फिटी वियो। बादशाह खे वेठे वेठे टेंशन इन में यादि करो पइजी वियो त भणा हुजे हा जो ज़िंदा मुंहिंजो बकरार वज़ीर त मुंहिंजो इहो सॼो इन जो हल कढी ॾिए, मूंखे ख़्वाब जो ताबीर कढी ॾिए, उहो कढी ॾिए। हाणे कीअं मसइलो थिए, हे डुक वियो कारनि खे चई त भणा जेको मुंहिंजो वज़ीर तव्हांखे मां आटड़े नमूने खे मारे आया हुजां, अखियूं कढी आया हुजां, ज़िंदा फिटी करे आयो, त बसि इहा ॻाल्हि कयो, तव्हांजो ॾोह गुनाह गलती जेकी बि आहे माफ़ु आहे। हिन जो बादशाह सलामत ॾोह माफ़ु करे त असां ॻाल्हि कयूं थी, ॾोह माफ़ु आहे तव्हांखे। जीअं असां न हुनखे मारियो आहे न हुनजो अखियूं कढियूं, हू सही सलामत आहे। हेतिरो किलोमीटर पंधु हुनजो घर जो हुयो, उते रहे थो पियो, हू अञा ज़िंदा आहे। हाणे बादशाह अचो बणा बादशाह अंधो घुरे हिकु हिनखे ॿई अखियूं जी मिलण पियो, देरी न की उन महिल भला घोड़ा तयारु करे हिननि नौकरनि खे ॾिने त हिनमहिल हिनखे वठी अचो मुंहिंजी तरफ़। हीअ देरी न कनि, उन महिल घोड़ा भला तयारु करे रवाना थी पिया। उन बकरार जे घर हुअं जी जॻह ते कलाक जो उते 5 मिंटनि में अची पुॻा। भणा हिन ॾिठो त बकरार अचनि था पिया, भणा बादशाह जा छागुड़िया त शाड़का, देरी न कई हिन वञी बकरी लेटाए छॾी। बकरी लेटाए छॾी त हिननि चयो त ही छा कई, चई हाणे छा कया, ॾिठमि त अचनि था पिया दोस्त, भला बुख न लॻे न। चई बादशाह जो ऑर्डर आहे, हीअ ॻाल्हि आहे असांखे ॿुधाई न, बाक़ी बादशाह जो ऑर्डर ज़रूरु हिनखे वठी अचो। हिते बि तव्हां ॻाल्हि न कई वञे, चई हो त चई हुन त इहो असां ॿुधो अंधो घुरे हिकु अख सां 2 अखियूं मिली वियूं, अञा छा खपे। हिन टलियो त बादशाह जो को कमु फाथो आहे। चई हलो ठीकु आहे, हाणे बकरी कुसी वई आहे, हीअ 5 मिंट में न लॻंदा, कोई खाधियूं हलिया त हलूं, भला सखणे आऊं त कहिड़ो हलूं। साईं उहा बकरी छिले वॾे टुके खाई ठोकरे वरी रवाना थिया, वञी सिधो सो बादशाह जे दरबार में अची पुॻो। बादशाह खे ॾिसी ऐं सफ़ा ॾाढो ख़ुशि थियो, भाकुर वञी पातई त साईं चुमियूं पियो ॾिए त हेॾो होॾो बणाला ॿुधी मुंहिंजी। बादशाह सलामत खे चई बादशाह सलामत, तुंहिंजो ज़रूरु कमु पियो आहे मूं में, न त तूं त मूंखे माराए फिटी कयो न। चई बसि मुंहिंजी ग़लती आहे। चई बसि हाणे ॻाल्हि कर कम जी। चई कम जी पहिरियों कोन, पर मां हिन वज़ीर खे त भला कढां हिकिड़े खे, हिनखे वज़ीर खे उन महिल आर्डर ॾिने तोखे पुटु मुल्क निकालिया, तूं वरी हिते मां दुनिया घर पंहिंजे इलाइक़े में न ॾिसां, निकिर तूं मुंहिंजे कम जो ई न आहे। ठीकु आहे बादशाह ॻाल्हि कयसि त हीअं मां ख़्वाबु ॾिठो आहे, सो 3 ॾींहं असांखे सफ़र में थी विया आहिनि, हूअ ॿेड़ंदे औरत आहे, औरत मूंखे ॾेई वई आहे, सो माम सो हाणे अखियुनि तो रखी से मूं कढी, चपनि ते चपनि मूं रखी, अखियुनि ते अखियुनि खां मथे ते, मथे तो पेट ते, पेट मूं दरिया में। हिन चयो त बादशाह सलामत इहा तोखे ॾेई वई आहे माम। चई हूंदे सियाणो त मूंखे ॻोल्हे लहंदे, चई हूंदो चरियो त जान छुटी वेंदी, इहा तुंहिंजी माम ॾेई वई आहे। हाणे माम तुंहिंजी इहा ई आहे, हूअ तूं सेठ थी वई सम्झी। माम इहा आहे त गीसे मूं सोपारी कढी ऐं चपनि ते, सोपारी हुनजे अङण ते आहे ऐं चपनि ते माना चपनि ते रखीसि, चपनि ते मतिलबु त हिनजो पीउ जो नालो आहे, हुनजे पीउ जो नालो आहे मीरो बादशाह। ऐं अखियुनि ते रखी त हुन छोरी पंहिंजो नालो ॾसे थी त की मुंहिंजो नैणा माई नालो आहे। ऐं मथे ते रखी त असांजो मुल्क घर जेको आहे मथे आहे, सॼे इलाइक़े खां मथे आहे। ऐं पेट ते रखी त उहो घर असांजो सॼे शहर जे विच ते आहे, ऐं दरिया में उछरी त मतिलबु त असांजो घर ॻोठु दरिया जे विच में आहे। इहे तोखे मामा ॾेई वई आहे, हाणे वधीक तूं जीअं चवें। जीअं चई त हुन चयो त बसि हिनमहिल तयारु थियूं। चई हिनमहिल तयारु थींदासीं, पर तोखे कहिड़ी शइ खणी आहे, तोखे ख़बर आहे? चई न। चई त 1-2 वॻा तूं बादशाही सुबराए, 2 वॻा फ़क़ीरी, 2 वॻा औरताणा, ऐं सामान जेको बि आहे, शराफ़ बि खणिणो अथई, जेको कुझु बि आहे चांवर गिहु जेको कुझु बि आहे सभु कुझु खणिणो अथई। ऐं इहे तोखे खणियूं आहिनि गोदड़ियूं वग़ैरह पिनण वारियूं, सॼो सिस्टम तोखे खणिणो आहे। बादशाही आर्डर हुयो, देरि न थी, सभु सामान अची वियो, भला घोड़ा खुर्जियूं दुनिया जूं, इहे सॻा वेस वॻा जेको कुझु हुन बकरार चयसि उहो सभु कुझु बादशाह आंदो। हीअ सिथी रवाना हलंदा वञनि पिया, दरिया जो कंदो ॾींदो। हा साईं वाक़ई उहे घोड़ा मतिलबु त ॿेड़ा अचनि था पिया, हीअ घोड़नि ते पंधु दरिया जे वटि सां ॿेड़ा दरिया जे विचों था अचनि पिया। वाक़ई ख़ूबसूरत औरत आहे, हिक ॿिए खे ॾिठो अथनि साईं, वाक़ई साॻी और नांगू शयूं
हलंदा वञनि पिया हिन खे 2 रातियूं गुज़री वियूं। 3 रात गुज़री त हिननि खे इहा साॻी मामा ॾेई वई। गीसा मां कढी चपनि ते चपनि तो कढी अखियुनि ते अखियुनि तो मथे ते मथे तो पेट ते पेट मां दरिया ते। बादशाह सलामत खे चईं त बसि हाणे हूअ त वई, हाणे वधीक असांखे मुल्क ॻोल्हणो त छा किथे आयो कीअं आहे। हलंदे हलंदे साईं हिननि खे कुझु ॾींहं गुज़रिया। उन जाचा जोच में अची हिन साॻे मुल्क में अची पुॻा। उते हीअ जेकी हुई जी बादशाह जी हुई, मीरो बादशाह जी हुई धीउ, 2-3 साल वई हुई पढ़णु। सो आई पढ़ंदो मोटी त हुन बादशाह ऑर्डर करे छॾियो सॼे मुल्क वारनि खे को बि ॿाहिरियों माण्हू पाण वटि न तरसाए ऐं उहो मौत डायरेक्ट वठी अचे ऐं मुंहिंजी हवेली में या मुंहिंजे आसपास में मां तरसाईंदोमांसि। इहो सॼे मुल्क में हुन ऐलान ॾिनो छो त हुनजी धीउ आई हुई ॿाहिरि मुल्क में पढ़ी। तो हीअ बि हलंदा हलंदा वञी सिजु लथो अॼु हिकिड़ी ॿुढड़ीअ जे उन ॻोठ जे ॿाहिरियों हिकिड़े घर हुजे वरी उन जे घर में रहिया। ॿुढड़ी चयो त आया ऐं असां राति रहंदासीं तो वटि। सो कुराड़ीअ ॿुढड़ीअ चयो त हाणे मां तव्हांखे न राईंदुमि। बादशाह जो हीअं कौल आहे, ॿाहिरि मुल्क हुनजी धीउ आई आहे पढ़ी मोटी, हुनजो इहो ई कौल आहे त जेको बि ॿाहिरियों माण्हू अचे त मुंहिंजी दरबार में अचे, ॿिए हंधि केर बि न रायसि। सो बादशाह जो कौल आहे तव्हां बादशाह ॾे हलिया वञो, ॿिए पासे वञो पर मुंहिंजे घर खां टरो। त हाणे सियाणो वज़ीर हुयो, देरी न कई हिन कुराड़ी खे बबूक झोली में उछली त मां हीअ तुंहिंजी लई पैसा न, असांखे रुगो रातो की राति राय भला छा थींदो। साईं कुराड़ी हाणे पैसा ॾिठा, हिन जो उन दिमाग़ खुलियो। कुराड़ीअ चयो त भाउ अंदरि घोड़ा ॿधो, मां पाण हिते इलाइक़े जी दाई आहियां, जीअं बि मूंखां पुछा कई त मां पाण चवंदुमि का दाई पीअर लाइ औरत आई आहे उन जा इहे सही आहे, इहो मां पाण कमु सेट कंदुमि। हाणे हीअ साईं राति उते रहिया। साईं हीअ कुराड़ी बि उते हुई। साईं ख़ैर थी सुबुह वरी कुराड़ीअ खे हिननि 2-3 रुपया ॾिना। वरी कुराड़ी सामान सूद हिननि खे आणे पिए रंध पचा खाध पीता पिया कनि। हिननि खे 2 ॾींहं हिते गुज़रिया। 3 ॾींहं हिन वरी कुराड़ीअ खां सलाह कई त ॾे हवाल हिन बादशाह में को पिनण ॿिनण जो को रस्तो आहे या इजाज़त आहे त असां पिनंदासीं। असां वटि जेको खाधो हुयो जेको सिस्टम हुयो खपी वियो आहे। वज़ीर चयो कुराड़ीअ खे, कुराड़ीअ चयो त भाउ हिते पिनण जी इजाज़त आहे, कल्ह केतिरा फ़क़ीर पिनंदा पिया, तव्हां बि पिनो भली। हिन देरी न कई, वञी बादशाह खे चयो त बादशाह देरि न करे इहो बादशाही लटा लाए, सामान लाए, फ़क़ीरी लटा पाए गई, खण गोदड़ियूं, तुंहिंजो टेम अची वियो। चईं त हाणे बादशाह खे देरी न कई, उन महिल उहे रूप लटा मटे फ़क़ीर थी हाल बीह रहियो। हाणे बादशाह ऐं फ़क़ीर साईं वॾो सिस्टम थी वियो न, कॾहिं पिनियो हुन ग़रीब खे, कॾहिं हुन वांगुरु त घुरी कंहिं शइ खाधी न थी, आर्डर ते खाधी अथई। सो हाणे बादशाह खे हिन खे चयो त हाणे सॼे मुल्क में तूं पिनी पिनी हिकिड़ी गोदीअ में विझाए, जेको तूं उन हवेली शहज़ादीअ वटि वञे उतां वरी ॿिए अलॻि आणजांइ। पर उहो शहर में ॾसी त हिनखे पता पारने त उहो सॼे शहर में विच में अथई ऐं महलात उहा उन सभिनि खां मथे अथई ऐं उन जे अङण ते या उन जे दर जे अॻियां सोपारी वण अथई, इहो पार अथई ऐं इन जो जेको खेर मिले थो अलॻि हणजांइ। पर उते सदा इहा ई हणजांइ, उहे आहियूं जेका आहियूं सो उहे ई आहियूं, इहा सदा हणजांइ वञी, ॿिए हंधि तूं कीअं बि पिने उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं बादशाह सलामत साईं फ़क़ीर वेह सघंदो हुतां किथां कीअं कीअं पिनंदो अची साॻे उन शहर जी महलात में पुॻो जिते सोपारी जो वण हुजे। उते वञी हिन सदा आहियां त उहे ई आहियूं जेका आहियूं सो उहे ई आहियूं। बादशाह सलामत जी उन शहज़ादी जे कन ते पई आहे ॻाल्हि लभणा, साॻा ई अची विया। हिन बानीअ चयो त बानी खेर हिनखे न ॾिजांइ, खेर हिकु चकर मोॾे खणी अचजांइ, पर जे खेर ॾियसि मानीअ पुछा खेर ॾियां त छा ॾियां, हिनखे अटो ई ॾिजांइ पर अटो थोरो मोॾे खणी अचिजांइ। हिन अटो खणी हुन में 3 निबातूं विझी ऐं हिन बानीअ खे ॾिनियूं। बानीअ वञी सिधो सो हुन ॾे खणी वञे। हुनखे ख़बर हुई त हुनखे चयल हुयो झोली हुन वटि ॿी हुई, उन ॾों हो लाथईं ऐं हीअ घुमंदो फिरंदो शहर पिनंदो अची साॻे हंधि पुॻो। साॻे हंधि पुॻो अची साॻो ॿियो अन जेको हुयो अलॻि हो अलॻि हो। हुन पुछा कयोसि वज़ीर बकरार त ॾे हवाल, चई हा वाक़ई खेर पिनी आयो आहे। उहो खेर कहिड़ो आहे, चई हिन झोली में पियो अथई। देरी न कई, उन महिल बकरार खणी खेर जो लाथो त उन में अटो हुयो, अटे जो ॾिठईं त खेर अटे जो मिलियल आहे। अंदरि उन में हथ जो हईं त 2 निबातूं 3 निकितियूं। हाणे 3 निबातूं सही हुयूं, 2 हिकिड़ी जेकी हुई त उनजी निबात अधु हुई, हिनखे माम मिलियल हुई। हिन बादशाह सलामत हुन वज़ीर पुछा कई कुराड़ीअ मां हिते को पीर को वली को कुब्बा के वग़ैरह आहिनि त इहो थोरो अॻे कराइजांइ त भला तुंहिंजो शहर आहे। चई हा भाउ हेॾो
भर में आए हिकिड़ो पीर उन जा चावड़ा तो वली आहे नाले किथां नाले केतिरा साल थिया आहिनि सो हिते आहिनि। चवां पोइ आहिनि ख़तमु थी विया आहिनि ॻरी विया आहिनि कीअं आहिनि। चवा बसि जेका आहिनि उहे सही सलामत आहे, बाक़ी टियों जेको आहे त उन जो जेको कुबो आहे उहो भॼी पियो आहे। हिन चयो त भणा मामत इहा हिन कुबनि वटि अजाम थी वियो आहे। हाणे इहा त ख़बर पई त हिते मुलाक़ात थींदी। हाणे हिन बादशाह सलामत खे चयईं त हाणे सुबुह खेर थी, हिनखे चयईं त वरी ॿीहर पिनणु वञु। पिनंदो ॿुधाई सॼे ॻोठ में पिनी जंहिंमहिल राति थिए न त इन दरगाह जे परियां कुबनि में अंदरि वञी फलाण जेको भॻल कुबो आहे इन में अंदरि वञी तूं वेही रहिजांइ, ॾींदी मुंडी न आहे, इन में अंदरि वञी तूं वेही रहिजांइ, पाणे तोखे शहज़ादी ईंदी तोसां मुलाक़ात कंदी। हीअ बाक़ी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, तूं वञे त जेको बि अनु आहे पिनी अचे जेको उहो उन कुबे जे चारो तरफ़ हारे वञजांइ, अटो हुजे अनु हुजे जेको कुझु मिले सॼो चारो तरफ़ हारे अंदरि वञी पोइ तूं वेही रहिजांइ, शहज़ादी तोसां मिलण ईंदी। हिन ते देरि न कई, बादशाह फ़क़ीरी हाल में पिनी सिनी किनी ॾिठईं त भला सिॼ जीअं लहण वारो आहे, सिॼ लहे कोन पियो, सही वॾो ॾींहुं थी वियो। हली जंहिंमहिल सिॼ लहण वारो थियो पासो वठी अॻिते सुरी वञे कुबे चारो तरफ़ ॾिठईं भला वाक़ई कुबो हिन में आहे, चारो तरफ़ बन हारे हेॾो होॾो वई अंदरि वेही रहियो वञी। हा साईं कुझु राति देरि गुज़री आहे, हौम टरी आहे ऐं बादशाह सलामती बि झमझम कंदी शमकार नाची यार वटि पुगी। यार ऐं शहज़ादी पाण में मिलियासीं, बख थी विया, वट सटिल थी वई थी हेॾो होॾो। ऐं बादशाह सलामत उहो जो हुयो उहो हर कलाक खे 10 मिंटनि ते नजुम खां उहा हणाईंदो हो, जेकी त ख़बर पए त मुंहिंजी शहज़ादीअ जी कीअं मसइलो आहे, छा थियो आहे, मुंहिंजे ॻोठ में छा थो हले चले, नजूमी ज़रिए हणाईंदो। सो बादशाह सलामत हर 10 मिंटनि कलाक ॿिनि में इहा कमु कराईंदो हुन नजूमीअ खां। नजूमीअ जो देरी न कई दुनिया भर जो हई हुनजे पासे त ॾिठईं त भणा बादशाह सलामत खे चई, बादशाह सलामत तुंहिंजी महलात खे खाट। बादशाह सलामत ते खाट जो ॿुधो त भणा जे 10 सेकंडनि में एतिरो मुंहिंजो कहिड़ो शइ आहे जो खाट मतिलबु लॻी वियो चोर। बादशाह सलामत देरी न कई, आर्डर ॾिनायो सॼे इलाइक़े में चौंकी थी वञे, को बि माण्हू जेको बि आहे हिते ॾुआर हिते ई हुजे, जे ॿाहिरि न निकिरी सघे, इहो सुबुह ताणी मूंखे ज़ाहिर खपे। आर्डर मिली वियो कारनि खे। सो जॾहिं तॾहिं घोड़नि जा आवाज़ माण्हुनि जा आवाज़ थी विया, शहज़ादी खे ख़बर पई भणा हञ लॻे थो त अबे खे ख़बर पइजी वई। हाणे हिन यार खे चई त हाणे शहज़ादी त सियाणी ई न, हाणे हिनखे चई तूं हिते वेह त मां अचां थी। शहज़ादी सिधो सो हली वञी महलात में वञी पुगी, ॾिठईं त भणा सॼो कमु ख़राबु थी वियो। हिनजी ख़बर पइजी वई बाबा साईं खे, हाणे त लुड़ी आहे त यार त मुआरो अंदरि ई रहियो हाणे कुबे में, हाणे हिनखे पकड़ींदा त कोन, पर हाणे इहो जे बेख़बरीअ में निकिरंदो त हिनखे कुझु करे न विझनि। इन करे हिन वरी देरी न कई। सो हिकिड़े नौकर खे ख़बर पियसि त हिन पासे ॾों आहिनि। सो हिकिड़े नौकर उते बीठो, हुनखे चयईं तोखे मां 500 रुपया ॾियां थी, तूं वञी फलाणी कुंड खां रुगो चओ त कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, 3 चकर चयूं तूं मोटी वरी साॻी टिकट जे बि। हिनखे त 500 रुपया जो नौकर खे मिलनि पिया। जे मां त नौकर आहे, मूंखे केरु हथु लाहींदो, मां ईअं चई थो अचां, देरी न आहे भणा रुगो 3 चकर चवण में 500 रुपया मिलनि। हे हलंदो वियो, वञी उन कुंड खां वज़ीर उन दाई वारे घर खे पोएं पासे बि चवे थो कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, कारे ॾांद जा मालिक पुॼी आहे, 3 चकर चई हे वापसि साॻी ते बीह रहियो। वज़ीर खे धकु लॻो, भण हञ यार त थी को थियो, हाणे के मसइलो थिए, हाणे साईं हे चौंकी मुंहिंजे चारो तरफ़ हाणे अथई, हाणे हिन अहिड़ो कमु कयो त भाई उहो पुछा की न, हाणे हिते को पीर को वलीअ जो आहे हिते कुबा सही, पर हाणे हिन कीअं मसइलो थिए। हाणे चारो तरफ़ चौंकी हुजे न, हाणे जेको पियो हुन निकिरे त हाणे उहो फासे पियो। ते हाणे हिन अहिड़ो कमु कयो, ज़ाइफाणा लटा पाए वज़ीर बादशाह जे, ऐं सॼो औरतणो सॼो वेस करे ऐं खदड़ नारो लिबास करे, ऐं हिनखे शराफ़ भतुर हंधि हुन में कुटियूं ठाहे, हुन में शराफ़ जा शीशा 2-3 विझी ऐं खणी टिकंदे रवानो थी पियो। हलंदो वञे पियो, हलंदो वञे पियो। हाणे हिन नौकरनि खे आर्डर हुयो त भला चोर न लधो त हुनखे माराईंदुमि, केर बि पंहिंजी जाॻे तो न चुरे। हाणे बुख वञे ते उते बीठा हुआसीं, राति जा 12 ॾींहं जा 12 पिया थियनि, राति खां बीठल। हिनखे पासो ॾिठी भला औरत काॾे थी वञे, कुराड़ी खे मोकिलण बादशाह जो आर्डर त केर बि माण्हू न वञे। चवा हिन पीर ते मुंहिंजी बास आहे,
सो वञा थी पई हिनखे ॾियण पर हाणे नथा छॾियो। भला हाणे आहे त मुंहिंजी बास भला तव्हां ई खाओ। सैकड़ा 10 12 15 बीठा पाण में हीअं वटि में था वञनि की सॾु हिक ॿिए खे करे ॾियनि। बाचो थाल कुरड़ी कुटी आहे भला गिरो गिरो जो भला हिते असां वेठा त उअई आहियूं हितो काढ़ी निकिरी वेंदी। साईं हुनखे शराब पियलो ज़्यादा कोई ॾाढो बसि गिरो गिरो बि कोन्हे न उते ई सुख थी आहे। टोटल सुम्हारे सिधो तो हलियो वियो हुन बादशाह सलामत ॾियो। बादशाह सलामत ख़ुशी मापे कोन हुते वेठो आहे। वज़ीर पुछा के ॾे वार जीअं राति आई ॾाढो मज़ो थियो चस्का थिया साईं बादशाह ज़ादी वई आहे जीअं वधीक घड़ी पहुचां थी। चए तिरिया तो ख़बर न आहे त हिते चारों तरफ़ कड़ो लॻी वियो आहे। बादशाह सलामत उन बादशाह खे ख़बर पइजी विया त बादशाह सलामत तूं मिलण आयो आहे। हीउ सफ़ा हेॾो मसइलो थी वियो आहे यार। बादशाह जो नांगू पेरनि हेठि ज़मीन निकिरी वई। वाइड़ो थी बीह रहियो बणा हाणे कीअं मसइलो थिए। अचे हाणे को मसइलो न आहे। हाणे तूं इहे हाणे त हाणे बादशाह सलामत बादशाह ज़ादीअ खे जेको आहे त उते हाणे हिनखे फांसीअ चाढ़ाईंदो ॿुधई ऐं या तेल में साड़ींदो कोसो करे। तूं हिकु कमु कर, तूं हाणे हीअं कर सॼो चरियनि वांगुरु वेस कर लेटंदो गप न चिकन में वञ। बादशाह सलामत जीअं ई शहज़ादी वञे ने दरिया में जान में फांसीअ जी आदत सां दरिया में हुन में तेल में टिरकण त तूं हुनखे ज़ोर सां भाकुर हणी ऐं हेॾे होॾे लोॾा ॾेई वरी हलियो वञजांइ तूं पासो हुनखे मेरो कयूं। त हिन चयो सही आहे। त हाणे हिनखे हाल हीणा हुजनि सपा त होॾे गप में किरे पे चरियनि वारा पारा हुजनि। शहज़ादीअ खे बि हाणे शहज़ादीअ खे हाणे पीउ चयो हुनखे बादशाह सलामत ऐं नजूमीअ खां जीअं नजूम हणाई ख़बर पई त उनखे चई हाणे जेकॾहिं मुंहिंजी धीउ सच हुन न आहे कारी त कीअं ख़बर पवंदी। चई त इहो तेल जो दरिया आहे इहो टिरकायो तव्हां सफ़ा जेकॾहिं हूंदी साफ़ सुथरी इन में निकिती वेंदी न त इन में सड़ी वेंदी। हाणे साईं हिन तेल जो कड़ाह ठार तयारु कराए शहज़ादीअ खे ऐं शहज़ादी बि हार सिंगार कयूं। उन दरिया जे इम्तिहान ॾियणु अचे पई पंहिंजो त हाणे भला ॾिसूं। हलंदो हलंदो वञे पियो। हीअ बि यार साॻे गदिलो लॻो पियो वञी सिधो सो वञी बादशाह ज़ादी खे भाकुर विधियूं हिनखे मेरो कयूं साइड ॾींहुं हलियो वियो। हाणे बादशाह सलामत मेरी जी शहज़ादी थी वई। वरी ॿियो चकर लटा मटे आई वरी अलाह खे सॾु करे दर्द मंझां जीअं अलाह साईं मूंखे हिन फ़क़ीर जो भाकुर बश्क बाक़ी मां साफ़ आहियां। हीअ दरिया उन तड़ा में लथी उन में तेल वारे में तो हीअं निकिती हुन मूं हेॾो पासो निकिती हुन निकिती वई। कुझु ई न थियो हिनखे तो ई न आयो। ते अलाह माफ़ी घुरी न फ़क़ीर त हुयो न साॻो ई मिलण वारो आशिक़ बि फ़क़ीर थियो ऐं हूॾो बि फ़क़ीर थियो। हुन माफ़ी वरिती हिनखे कुझु बि न थियो। हीअ निकिरी वई साईं। हाणे बादशाह खे कावड़ वठी वई। उन नजूम ते देरी न कई। उन नजूमीअ खे उनजी धीउ खे ॿिन्हिनि खे क़ैद कराईं फांसी चढ़ाईं। लाइव कारनि खे हुकुम ॾिनई। हाणे हिते जेको वज़ीर बकरार हुयो सो उहो हिननि जी कारनि जेका हिनखे नजूमीअरनि सां इन्हनि जी भर में ॿुधंदो वञे पियो नजूमनि जी ॻाल्हियूं त वाक़ई बि बादशाह सलामत असांखे ज़ुल्म थो कराए बेगुनाह थो माराए। इन जी धीउ खरियल आहे हीअं मसइलो आहे सो इहा कोन बचंदी इहा अॼु राति भॼंदी। हीअं ॿुधंदो वञे पियो इहो साईं बकरार चई इहा भॼंदी साईं। हुन नौकर पिया चवनि भॼंदी त पोइ चई इहा वेंदी हलंदी हलंदी अॻियों माई हिकिड़ी ईंदी लस्सीअ जो कुनो खयूं उहा लस्सी पीअंदी त शहज़ादी मरी वेंदी। चई उहा लस्सी बि न पीए त हाणे कारनि सां ॻाल्हियूं कंदो पियो हले नजूमी। चई उहा लस्सी नथी पीए त वरी अॻिते वेंदी हिकिड़ी ॿेर आहे सो इन जा ॿेर एॾा भला परे को चकासी हिनखे बुख बि लॻंदी उहे ॿेर खाईंदी त मरी वेंदी। उहे ॿेर बि न खाए त चई त पोइ अॻियां वरी खूह आहे उन खूह तो पाणी पीअंदी त वरी मरी वेंदी। चई खूह तो पाणी पीए त चई पोइ इहो बादशाह आहे फलाणे मुल्क तो उन जी ॾखिणे पासे ॾों उन उत्तरे पासे ॾखिणे पासे ॾों उनजो गिलो आहे मेलात जो जीअं उतां टपंदी उतां वासीम नांग वेठो आहे ॾंग हणंदो वरी शहज़ादी मरी वेंदी। इहे हाणे बकरार वज़ीर ॿुधे पियो सॼियूं नजूमनि जूं ॻाल्हियूं ऐं जेकॾहिं इतां बि बची वञे चए पोइ इतां बि बची वई नांग खां बि त पोइ इहा जेकी ॻाल्हि कंहिं बादशाह ऐं शहज़ादी खे कंदो त उहो पथर जो पुतली बणिजी वेंदो। हाणे इहा ॻाल्हि हिन ॿुधी हिन जो असां त नसीब में न आहे असां त मरूं था हाणे असांजे भाग में न आहे बाक़ी इहो थींदुसि कमु। हाणे साईं हिननि खे ॿिन्हिनि खे फांसी अचे वई उन्हनि खे नजूमनि खे साईं हीअ बकरार सॼो हवालु ॿुधी वियो। ख़ैर सां सीते आजाम थी वियो उन महिल बादशाही वॻा साॻाई उनखे वज़ाइर पाराए घोड़ा तयारु करे हिननि ॿिन्हिनि संजे तयारु कयूं वञी बादशाह ज़ादीअ खे आर्डर ॾिनो। बादशाह ज़ादी आई हे खयूं हलिया विया।
साईं हलंदा हलंदा वञनि पिया देर सां थी ॾींहुं थियणो हुयो सुठी मंज़िल करे ॾिठनि त बना हिकिड़ी कुराड़ी सुबुह जे टाइम में लसी वञनि पई खपाइण बादशाह हुनखे त ख़बर हुई बकरा रखे त लसी पीअंदी त शहज़ादी मरंदी शहज़ादी जो मूंखे उञ लॻी आहे हिन खां लसी कुराड़ी वठो त भला पियूं चई तव्हां हलो हलो त मां कुराड़ी खे चवां थो बादशाह पोइ हले नौकर न केरु अचेनि न त हलो त मां हिन कुराड़ी सां ॻाल्हायूं चवां त घणंदी आहे त मां वठी हूंदो चा हे थोरो अॻिते हलिया वञी कुराड़ी खे चयईं त मां तव्हां अॻियां बीठा त हिन कुराड़ी खे चयईं त भाउ हाणे तूं हिकु कमु कर तुंहिंजी लसी घणनि जी आहे चई टके जी आहे 2 टकनि जी आहे चई तोखे पूरा 10 टका थो ॾियां कुने सिधो तूं हल जांइ शहज़ादीअ जे वेझो ई पुॻे त उन महिल तूं थाॿो ॾिजांइ पाण खे कुने सिधो हेठि किरी पजांइ जीअं कुनो भॼी पए लसी हारजी पवे तोखे मां 10 टका थो ॾियां 10 रुपया थो ॾियां टका छॾु कुराड़ी 10 रुपया ॿुधा त कुराड़ी चयो त भाउ मां पंहिंजा 3-4 ॿूटा बि पाण खे ॾींदुमि हलंदी हलंदी भई शहज़ादी जे अॻियां ॾिठईं त बना वेझी पुॼण वारी आहे हुन चयो तकड़ कर कुराड़ी त कुराड़ी थाॿड़ी पे ॾड़म वञी कीअं लसीअ कुनो हेठि भॼी पियो हल शहज़ादी इन खे बची वई लसीअ खां बि वरी हलंदा हलंदा वञनि पिया वरी कुझु मंज़िल करे हलिया त ॾिठनि त वाक़ई सूफण ॿेर बीठिया सूफण जो ॿेर बीठिया जीअं हाणे हिन जा ॿेर खाऊं बुख बि ॾाढी लॻी आहे हुन चयो त भाउ देरि न कयां थो मां ईंदीमांव सूफण ॿेर थो मां मेड़ींदो अचां पंहिंजे हिसाब सां तव्हां हलो हिन वरी हिननि चयो सही आहे बादशाह जा पोइ नौकर अचनि छाड़का चवंदा निकिरी हलो तव्हां भला शहज़ादी बि तोखे ॿ ॼणा हुतां मां हिकिड़ो आहियां वज़ीर बकरार चयुसि त हिन देरी न कई हिन पोइ अहिड़ो कमु कयो हुन बि हेठों खोथरी हुई अथव गोथरी हेठों फारे उन जो ऐं मथां ॿेर ॿुधाईंदी कोन पन रोड़े विझंदो हलियो आयुसि हे जो वञी पुॻो हुते त अचो ॿेर खाओ हुननि जो खणी गोथरीअ वठी हथ जोड़ंदो हुन पासे निकितो रुॻो पन चयो मां त विधां भला फाटी पई मां छा कयां नई गोथरी हलो त हलो वरी अॻियां ॾिठनि त भला नार पियो भाई नार उन ते साईं हाणे पियो आहे सभु कुझु हिननि खे खुली हुई लोटो हुयो सभु कुझु हुननि चयो त पर हाणे तव्हां हलो त मां पोइ पाणी भरींदो अचां वरी नार खां प्यारे बि त शहज़ादी मरे पई न बचाड़े कोशिशि बि करे न साईं हाणे देरि न थी उन महिल वज़ीर बकरार चयो तव्हां हलो त मां पोइ भरींदो अचां पाणी तव्हांखे डुकाए पुॼा थो तव्हां 2 ॼणा लोड सां मां अकेलो आहियां मां तव्हांखे पुॼी वेंदुमि वज़ीर सलाम देरी न कयो उनखे टुंगड़ो करे नंढड़ो सोराख उन मुंडीअ जी टिक सां ऐं पाणीअ सां फुल करे अची डुकियो त हिननि ताणी पुॻो ई कोन अॻे ख़ाली थी वियो चई अचे वठो हे जो खणी ॾिठनि त वॾो सोराख लॻो पियो आहे हाणे मां छा कयां तव्हांजे लाइ मां पाणी त भरियां पर वही त मां छा कयां साईं हाणे हिन चयो त बादशाह सलामत हाणे वेझो थियाऊं इलाइक़े पंहिंजे ते हाणे शहज़ादीअ खे हिनखे महल खे छॾे असांखे तक़रीबन 2-3 महीना थी विया आहिनि उते आख़िर कोरीटा घर करे आऊं मां वञा या मरमत करायां सफ़ाई करायां त पोइ शहज़ादीअ खे वणे त सही न घर तव्हां हिते रहो त पोइ मां तव्हां लाइ मानी बि कराए थो ॾियां इहो कमु बि कयूं थो जा हाणे साईं हिन देरी न कई साईं हाणे ख़बर आहे त हाणे ॾखिणी पासे ॾों जॻह जी मोड़ आहे एॾो नांग वेठो आहे एॾो बंदि कराए देरी न कई त वरी ओभरे पासे हिन गिलो करायो हालात जो सफ़ाई कराए सभु कुझु हिन वरी चाकड़िया देरी न कई हिननि मानी खणी वई हिननि मानी खाई साई वरी साॻी सवेलीअ ते रवाना थिया हलंदा हलंदा वञनि पिया त बादशाह सां ॾिठो त भणा माशाअल्लाह असां हुते बि हवेली हुयूं पर हिन वञा 20 लॻी पई आहे हीअ टपी ख़ैर असां वञी हुते रहिया पाण में हिननि धूम धाम सां पंहिंजी शादी करे राति वञी रहिया ख़ैर सां थी राति हे ॿई ज़ाल मुड़ुस हिन खे सुम्हारियूं हाणे बादशाह वज़ीर जो त कमु न रहियो वज़ीर बकरार जो त हाणे वञे पियो हीअ अधु पंधु करे पियो त हिनखे यादि पियो चई त मां त रुॻो हुन जॻह जो गिलो मटायो नांग त उहो ई जॻह में रहियो न हाणे नांग त ज़रूरु खाईंदो न नंगो नांग मारिजे हा त भला पोइ ख़तमु थी वञे ॻाल्हि हिनखे यादगिरो पियो हे पोइ हिते उन महिल घोड़ो मोटाए वरी साॻो अंदरि हवेली वञी बादशाह जे उन ई छावड़ा जीअं कमरे में सुता पिया उन में वञी वेही रहियो त हीउ नांग बि सुरकंदो मथां गाडर ते चढ़ी ऐं उन में वकड़ विझी मुंडी हेठि करे शहज़ादीअ खे खाइण वारो थियो त बकरार ॾिठो त भणा ठका करे तरवार बादशाह मतिलबु नांग हिन मारे विधो पर नांग जो जेको फुड़ो हुयो रत जो शहज़ादी जे गिटे ते किरियो अचे हिन चयो हाणे शहज़ादी जे गिटे ते नांग जो रत जो फुड़ो किरियो आहे इहो शहज़ादी खे लॻो हथ में या रत में ज़र चढ़ी वियो त शहज़ादी मरी वई त असांजो खफ़ो ई पाणीअ में हिन वरी कंहिं काठीअ में कपाई वेड़े कपाई ऐं हिनजे गिटे ते रखी त माना रत चोए वञे कपाए हिन इहो कोशिशि कई पई त हिनखे बादशाह सलामत खे शहज़ादीअ खे जाग थी पई जाग जो थी पई त भणा ॾिठईं त भणा तुंहिंजो
ॾिसी वई शहज़ादे हिन खे उथारे पंहिंजे मुड़ुस खे त तुम्हारो भाई वज़ीर मूंखे गिटे ते चुमी ॾेई वियो। हिन चयो त ईअं न हूंदो, चई हा चुमी ॾेई वियो। हाणे घर खां ॿाहिरि निकिरी हिकु सॻियो उन कुंड में छपी वेही रहियो, हे ज़ाहिर थी पियो। साईं हाणे बादशाह सलाम देरी न कई, तरार खणी अॻियों बीह रहियो वज़ीर जे। चई त ॻाल्हि कर, छा मसइलो आहे, तूं मुंहिंजी घरवारी छो चुमी ॾिनी? हाणे जे ॻाल्हि पियो करे त हाणे हे पथर जो पुतलो बणिजी पियो वञे, नथो ॻाल्हि करे त वज़ीर बादशाह मारे पियोसि। हिन चयो त भला हाणे मां बेॾोही आहियां, मूंखे न मार, मां तोखे ॻाल्हि कयां थो। हिन तोड़ खां वठी उहा सॼी कहाणी करे ॿुधायसि, जेकी बि हुननि जागोड़े अंदरि नजुमुनि ॻाल्हि कई ऐं हिन खे जेकी ॿेर इहो सॼो कमु करी। हाणे आख़िरी नांगारा टुकड़ा बि हिन खे ॾेखारियईं त हीउ कमु हीअं हुयो। बसि इहा ॻाल्हि एतिरी करे बीठो त हीउ पथर जो पुतलो बणिजी वियो। पर हिननि खे इहो ॿुधायो त मां जे ॻाल्हि कंदुमि तव्हां सां त पथर जो पुतलो बणिजी वेंदुमि, इन करे न पुछा कयो। ते बि हिननि खे सॼो हवालु ॾेई, वरी तव्हांखे पुटु ॼमंदो, उन रतु लॻंदो, मां तॾहिं सही थींदुमि। हाणे हिन खे शहज़ादी ताईं हाणे हिन खे पेट हुजे, हाणे हिन खे पुटु ॼाओ हो यार, त हाणे पुतलो बणिजी वियो। बादशाह सलामत चयो त मां पंहिंजे पुट खे हिन कोई बि मां रतु हणंदुमि, मुंहिंजो हेॾी वफ़ादारी वज़ीर कई। शहज़ादीअ खे बचो दिलि जो टुकड़ो न पई कोणजे त हीअं ज़ाल मुड़ुसु हुनखे आरती खणी खयूं बीठो हुजे, हूअ न पई कोणजे त हीअं हले कंहिं इतफ़ाक़ सां थोरी रहंड अचे वई, छोकिरे जो रतु वञी वज़ीर ते किरियो त थोरे टेपे रत में हीउ सही थी वियो। छोकिरो बची वियो न, साईं कोन कुठो, वज़ीर बि बादशाह सही थी वियो। साईं कल्ह ॾिठमि ॾाढो धूम-धाम सां ख़ुशि लॻा वेठा। इहा कहाणी हिते पूरी था कयूं। वधीक तव्हांजे सिंध सलामत चैनल ते सब्सक्राइब कंदो ऐं बेल आइकन खे लाज़मी हणंदो। वधीक नेक्स्ट वीडियो तव्हांखे हिन ई चैनल ते मिलंदो। सभ खां पहिरियां इहा